मोहम्मद खान PTI सिंध जे सूबाई अखबार सैयद जुल्फकार शाह प्रेस क्लब टनो मोहम्मद खान में प्रेस कॉन्फ्रेंस करे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पीपल्स पार्टी करप्शन जा सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। सिंध जो अवाम पीपल्स पार्टी खां 14 सालनि जो हिसाब घुरी रही आहे। हुकूक सिंध मार्च निकिरण सां पीपल्स पार्टी जा करप्ट वज़ीर सख़्त परेशान आहिनि। मार्च जे सुभाणे टनो मोहम्मद खान पहुचण ते शानदार आजियां कई वेंदी ऐं टनो मोहम्मद खान जी अवाम हिन मार्च में शिरकत करे पीपल्स पार्टी जे सिंध में डंडे जे ज़ोर ते क़ाइम हुकूमत खां बेज़ारी जो सबूत ॾींदे असीं सभु इमरान खान जी क़यादत में मुतहद आहियूं ऐं अपोज़िशन पारां बेइतमादी वारी रिथ अॻूणे जीअं नाकाम वेंदी। प्रेस कॉन्फ्रेंस में ज़िले अॻवान सईद बदर शाह पिणु मीडिया खे ॿुधायो त टनो मोहम्मद खान में PP जे गुंडनि पारां PTI जा झंडा हिकु मंज़म साज़िश तहत लाथा पिया वञनि, जंहिंजी असां पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।